बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। शाहीन सिंध न्यूज़ स्टूडियो खां मां आहियां GR सलमान, अवां जो मेज़बान। नाज़रीन, हिन वक़्तु असां शाहीन सिंध न्यूज़ स्टूडियो जो बाक़ायदा आगाज़ करे छॾियो आहे ऐं इंशा अल्लाह ताला रोज़ जी बिना ते असां शाहीन सिंध स्टूडियो खां अवां जा मसाइल, ॿोॾ मुतासिरीन जा मसाइल ऐं इंशा अल्लाह ताला असां बराह रास्त इक़्तिदार ताईं पहुचाईंदासीं ताकी जीअं त ॿोॾ मुतासिरीन जा मसाइल वधि खां वधि जल्द हल थी सघनि। नाज़रीन, हिन वक़्तु अवां सां मुख़ातिब थियण बि कुझु अहम हिकु टॉपिक आहे। हक़ीक़त में सच पुछो त असांजो पूरो सिंध हिन वक़्तु जेको आहे सो ॿोॾ जी शदीद लपेट में आयल आहे। असांजा 1.5 करोड़ असांजे सिंध जी आवाम मुतासिर थियल आहे। पर आउं बिलख़ुसूस हिन वक़्तु शाहीन सिंध न्यूज़ ॾिसंदड़ जिते जिते बि मुंहिंजा दोस्त ॾिसी रहिया आहिनि, शाहीन सिंध न्यूज़ TV चैनल खे ॿुधनि था, पसंदि कनि था, ऐं उन्हनि पंहिंजे तमामु दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, पर एज़ ए इंसानियत जे नाते ऐं अव्हांखे अपील कंदुसि ऐं मौदबाना गुज़ारिश सां गॾु अपील बि करणु चाहियां थो त सांगड़ जे डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख़वाजा अचानक तबीयत ख़राब थी पई, जंहिंखे एम्बुलेंस ज़रिए सांगड़ खां हैदराबाद इसरा हॉस्पिटल में मुंतक़िल कयो वियो हो। नाज़रीन, मां तव्हांखे ताज़ा तरीन अपडेट सां बि आगाह कंदो हलां त उते इसरा हॉस्पिटल में शाम तक हुनजो इलाजु हलंदो रहियो ऐं वेंटिलेटर ते हो। सच पुछो इंसान आहे, इंसाननि खां ग़लतियूं कोताहियूं सभु थींदियूं आहिनि, मालिक आहे, माफ़ु करण वारो आहे, पर सच पुछो त यकीनन ॿोॾ मुतासिरीन जेके परेशान हाल में आहिनि, कंहिंजे दिलि मां कहिड़ी दुआ निकिरे थी, कंहिंजे दिलि मां कहिड़ी दुआ निकिरे थी, पर उन शइ खे, उन तकलीफ़ खे हर हिकु महसूसु करे थो। पर मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, हिते जेके ऑफिसर अचनि था उहे महज़ सियासी बिना ते हिते आंदा वञनि था। यकीनन को न को ऑफिसर ते लाज़मी ईंदो, हीउ न अचे ॿियो अचे, ॿियो न ईंदो टियों ईंदो, टियों न चोथों पंजो। हीउ हिकु निज़ाम आहे, ब्यूरोक्रेसी आहे, उहा असांजे हुकूमत जे मातहत हूंदी आहे। उन्हनि खे कुर्सियुनि ते विहारे पंहिंजा मनपसंदि पंहिंजा जेके से कमु वरिता वेंदा आहिनि। बहरहाल हिन वक़्तु अव्हांखे दुआ करण जे लाइ अपील करण जो मक़सदु मुंहिंजो सिर्फ़ु इहो आहे त इसरा हॉस्पिटल वारनि बि डॉक्टर इमरानुल हसन ख़वाजा साहब जी तबीयत जेका आहे सा उते न संभलण जे करे हुनखे कराची आगा ख़ान रेफ़र करण जी उन्हनि तजवीज़ ॾिनी ऐं उन तजवीज़ खां पोइ DG हेल्थ पारां हिकु वेंटिलेटर एम्बुलेंस जेका जंहिंमें वेंटिलेटर जेका नसब कयल आहे उहा जेका सा मुहैया कई वई। छो त वेंटिलेटर खां अलावा ॿाहिरि हुनखे शिफ्ट करणु इंतिहाई ख़तरे खां ख़ाली न हो। इन करे हुनखे इसरा हॉस्पिटल मां मुंतक़िल करण जी जेका असांखे तस्दीक थी ऐं एम्बुलेंस बि जेका उते पहुती हुई DG हेल्थ पारां, जंहिंमें वेंटिलेटर मशीन लॻल हुई, उन एम्बुलेंस ज़रिए आगा ख़ान कराची तक ज़रूर हिन वक़्तु मुंतक़िल थी चुका हूंदा। छो त असां बाद में राब्ते करण जी कोशिशि दोस्तनि सां कई पे, पर राब्तो न थी सघियो पे। ऐं हिते ॿी मां इंतिहाई ॾुख भरी ॻाल्हि तव्हां सां कंदो हलां, ख़ासि कर मुंहिंजे ॿोॾ मुतासिरीन खे इहो ॿुधाईंदो हलां, ऐं इहो अव्हां जे लाइ ज़रूरु हिकु नई ॻाल्हि हूंदी, पर असांखे इंतिहाई उन ॻाल्हि ते बि अफ़सोस ऐं ॾुख थिए थो। हिकु इंसानु ज़िंदगी ऐं मौत जी कश में पियो आहे, हुनखे दुनिया जी ख़बर ई कान्हे, हू बेहोशी जे आलम में आहे। पर हैफ़ उन्हनि सियासतदाननि खे आहे, हैफ़ हुजे उन्हनि भोतारनि खे जेके DC जे नंबर ते फ़ोन कंदा रहिया ऐं ॿुधाइण जे बावजूद बि त DC जी तबीयत जेका आहे इमरानुल हसन ख़वाजा साहब जी ख़राबु आहे ऐं बेहोशी जे आलम में आहे। उन जे बावजूद उन्हनि भोतारनि उन सां हमदर्दी करण बजाए उन्हनि चयो पिए त असांजो सामान कोन आयो, केॾी महिल मोकिलींदो, असांजा टेंट केॾी महिल मोकिलींदो, असांजा राशन केॾी महिल मोकिलींदो। मां सिर्फ़ु उन्हनि खां इहो हिकिड़ो सुवालु करणु चाहियां थो, हीअ दुनिया छॾणी आहे,
हीउ सामान जेको ॿोॾि मुतासिरीन लाइ आयल आहे इहो पूरे सांगड़ लाइ आयल आहे, न कि कहीं मख़सूस को तालका ॿेरानी खेपरो ॼाम नवाज़ अली या इन्हनि लाइ कोन्हे आयल, या रुगो टंडे आदम लाइ आयल कोन्हे। छो तव्हांखे सिंझोर जा ॿोॾि मुतासिर नथा अचनि, तव्हांखे तालके जेके सांगड़ जा ॿोॾि मुतासिर नथा अचनि, तव्हांखे शहदादपुर जा ॿोॾि मुतासिर नथा नज़र अचनि, तव्हांखे टंडो आदम में बि इलाही एॾा जेके ॿाहिराड़ियुनि जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में खोड़ सारा ॿोॾि मुतासिर जेके पर सख़्तु परेशानी जे आलम में आहिनि, उन्हनि जो सभु कुझु तबाह थी चुको आहे। ज़मींदार पैसे वारो माण्हू वरी बि संभल वेंदो, उहो पंहिंजो गुज़र सफ़र करे थो वञे, उहो पंहिंजा माशी हालात उन्हनि जा वरी बि बहितर थी वेंदा, उन्हनि वटि ज़मीनूं आहिनि, सभु कुझु आहिनि। पर सोचो उन्हनि लाइ जिन्हनि ग़रीबनि वटि अगरि 4-5 एकड़ आहे या थोरो घणो जेको गुज़र सफ़र हो उहो बि उन्हनि जो ख़तमु थी वियो, तबाही बर्बादु थी वियो, हुकूमत जी नाइलनि जे करे, इन्हनि जी नाक़स पॉलिसियुनि जे करे। पर नुक़सानु कंहिंजो थियो? असांजी सिंध जी मैशियत अॼु तबाह थी चुकी आहे। हितां किरोड़े मण जेका फुटी कपह जेका सांगड़ ॾींदड़ हुई, अॼु उहो ज़िलो बर्बादु तबाह कयो वियो आहे, हथु वठी तबाह कयो वियो आहे। ख़ुदारा पंहिंजनि दिलनि में झाती पाए ॾिसो, हीअ दुनिया छॾणी आहे, अॼु हू मौत जी कशमकश में आहे। ऐं अव्हांखे दुआ जी अपील इन करे बार बार कयां पियो, हुन लाइ दुआ कयो त मालिक उनखे सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे, ऐं जॾहिं होश में अचे त उनखे ख़बर पए त इंसानियत जी ख़िदमत सभु कुझु आहे, न कि भोतारनि जी चमचागिरी करण में कुझु आहे। छो मूं वरी चवंदुसि ऑफिसर मजबूर आहिनि, उन्हनि खे विहारियो वञे थो, पोइ अगरि उन्हनि जा कमु कनि था त कुझु कमु पंहिंजा बि कंदा हूंदा, पर असल ॿोॾि मुतासिरीन अॼु बि बेयारो मददगार आहिनि, अॼु बि वीचारा रोडनि ते किनारनि ते किथे एहतजाज करण ते मजबूर आहिनि, खाइण पीअण लाइ कुझु कोन आहे। निसार अहमद मेमन साहब सिटी टेंट तूं ठाहे थी वे, पर टेंट सिटी में ॾिसो छा हशर थियो, टेंट सिटी में अंदरि माण्हुनि खे कहिड़ो खाधो पीतो मिली रहियो। तव्हां त वॾियूं ॻाल्हियूं करे वियो, हिते असां हुकूमत पारां सभु सहूलियतूं ॾियो पिया। मूं इन ते डॉक्यूमेंट रिपोर्ट ठाही आहे, कसम आहे ख़ुदा जो, उन्हनि खे खाधो पीतो बि सैलानी वेलफेयर वारा ॾेई पिए विया, पर उहो बि पचियल खाधो पीतो उहो रोज़ु इस्तेमालु न पिए करे सघियूं। उन्हनि खे ख़ुश्क राशन मिलिया त पंहिंजे बचनि खे खाराइनि पियारनि, पर लॻे थो अव्हां रुगो वॾेरनि जूं MNA MPS जूं भोतारनि जूं ऐं मख़सूस जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके माण्हू वेठल आहिनि, तव्हां त रुगो उन्हनि जी ग़ुलामी करण में पूरा हो। तव्हांजी उन ग़ुलामी असांजे सांगड़ खे बर्बादु करे छॾियो। ख़ुदारा सांगड़ जे हाल ते रहम कयो, सांगड़ जी आवाम ते रहम कयो। ख़बर नथी पए अव्हां हाणे अलाए कहिड़ी ज़बान सम्झंदा हो, ख़ुदा जो ॿियो कहिड़ो ॾमर मथां अचे, ख़ुदा जो कहिड़ो अज़ाब मथां नाज़िल थिए जो अव्हां ते असरु पए। शायदि असांजे हुकुमराननि खे सम्झ पए। ऐं त दुआ कयोसि ख़ुदा करे कंहिं हुकुमरान खे इहो लोॾो अचे, इहो DC खे लोॾो आयो, अलाह हुनखे सिहतयाबी ॾे, छो त हिते वरी ॿियो बि को DC अची वेंदो, ऐं उनजे लाइ बि इहो पैगाम ॾींदुसि। मुंहिंजे हिन पैगाम खे रिकॉर्ड ते रखियो वञे। अगरि हीउ DC ठीकु थिए, हॉस्पिटल में आहे, ज़ेरे इलाज रहंदो, इन जाइ ते ॿियो को डिप्टी कमिश्नर बि हूंदो, उन खे बि आउं इहा इल्तिजाज़ कंदुसि, ख़ुदारा वेही त ख़ुदा जी मख़लूक जी ख़िदमत कजांइ, न त इन सीट खे ख़ाली छॾे ॾियो। इहो जेको सामान ॿोॾि मुतासिरीन लाइ अचे पियो, इहे कमदार, इहे वॾेरा, इहे भोतार, इहे PP जा जेके इन्हनि जा चमचा, इन्हनि जा छाड़ता, इहे भले खणी वञनि। पारस रियाज़ साहब, तव्हां सां बि हिकिड़ो ज़रूरु मुखातिबु थियुसि। टेंट सिटी में कल्ह राति उते आयो, हिकिड़ो अजीब हालत में 12 बजे धारे मुहारा खणी, 2 मुहारा 3 मुहारा खणी उते निंड में पियल औरतनि खे उथारे मुहारो ॾेई चए, उनखे चई उथो ही मुहारो वठो, ऐं वेही पंहिंजो वीडियो ठाराए ऐं चवे पियो त मां सांगड़ जो फोकल पर्सन आहियां। जॾहिं उनखे रोकण जी कोशिशि कई वई, चौकीदार रोके पियो, बाबा नियाणियूं आहिनि, ॿार आहिनि, बचड़ा आहिनि, सुता पिया आहिनि, ख़ुदारा हिन टाइम न उथारियो। असांजी टीम बि मौजूदु हुई, पर असां उन तरफ़ न वधियासीं, असांखे ख़बर आहे त उहो आराम में आहिनि, पर जेके टुटल फुटल जेका टेंट सिटी हुई असां उनजी कवरेज कईसीं पिए। पर मनपसंदि जेके माण्हू हिते अव्हां जा, उहो त उनजो चवणु ई हो त फोकल पर्सन मां आहियां, हीअ टेंट सिटी मूं लॻाई आहे,
ऐं चौकीदार खे चई मां तोखे हितां अगवा करायां त कराए सघां थो, तोखे खणणु चाहियां त खणाए सघां थो। अलाह जा बंदा, हीअ तव्हांजा अहिड़ा माण्हू पुठियां अहिड़ियूं हरकतूं कनि था, अव्हांखे ख़बर पए थी? हरगिज़ ख़बर पवंदी बि हूंदी। अगरि पवण जे बावजूदि अव्हां ख़ामोश रहंदो, पुछाणो अलाह जो अव्हां खां ज़रूरु थींदो। अगरि मुंहिंजे नाले ते केरु कंहिं ॿिए सां वञी कंहिं सां बदतमीज़ी बद अख़लाक़ी बि कंदो ऐं ख़बर पवण जे बावजूदि बि उहो उन माण्हुनि ते एक्शन न खणे, त मां सम्झां थो उनजो ज़िम्मेवारु मां बि आहियां। अॼु इन फोरम ते निशानदेही कंदे मां तव्हां सां हलां थो त टेंट सिटी में गुज़िरियल राति बि जेके कुझु माण्हू जेके आया पंहिंजा मफ़ाद मनपसंदि मीडिया वारा हिकु अधु वठी, उहे पंहिंजे रुॻो हिकु पंहिंजी जेका वाखाण करण जे लाइ 2 मुहारा खणी हिकिड़ा 200 माण्हुनि जे लाइ टेंट सिटी क़ाइमु कई वई हुई। फोकल पर्सन पारस देरा साहब, नवीद देरा साहब, निसार मेमन साहब, तव्हां कोन आहियो हिते ऐं तव्हां पंहिंजी मख़सूस वीडियो ठाराए 2 मिंट जी मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि ते ॿिए चैनलनि ते हलाए त हिते हुकूमत सिंध पारां सभु कुझु ॾिनो वञे पियो। अलाह जा बंदा, जेको टेंट ॾिनो माण्हुनि जा ॿुधो, शाहीन सिंध TV न्यूज़ ते ॾिसो उहा वीडियो जो हिकु पार्ट हलियो आहे अञा, उन में उहे चवनि पिया त हीअ टेंट बस्ती कहीं अज़ाब खां कहीं क़बर खां घटि कान्हे का। छो? उहे टेंट एतिरा गरम हुआ, ही बर्फ़ानी इलाइक़े जा आहिनि, उहे माण्हू उते वेही कोन सघाए पिए। ॿुढड़ी अमड़नि जो उनजो रोअणु, उन्हनि जूं दाहूं, उन्हनि जूं आहूं तव्हां ॿुधी त ॾिसो। तव्हां अहले दिलि हूंदो, तव्हां इंसानियत जो जज़्बो मुहबत रखंदड़ वारा हूंदो त ख़ुदा जो कसम तव्हांखे ज़रूरु ख़बर पवंदी त इहा टेंट बस्ती छा हुई। ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीअ टेंट बस्तियूं हींअर तबाह छो थियूं आहिनि, टेंट बस्तियूं हींअर छो किरियूं आहिनि? हीअ अलाह जो ॾमर अथव, अलाह जो ई अज़ाब अथव। छो त इहे टेंट बस्तियूं इन्ही टेंटनि जे लाइ हिन मौसम जे हिसाब सां इहे न हुयूं जेके तव्हां ठाहे सोशल मीडिया ते ॾेखारे तव्हां हुकूमत सिंध मोकिले छॾियूं त असां रिपोर्ट ॾेई छॾी, असां हेतिरा माण्हू लख माण्हू असां विहारे छॾिया। अलाह जो कसम आहे, ऐं हल्फ़िया चवां थो, ऐं टेंट में अंदरि त परे जी ॻाल्हि आहे, पर टेंट जे साए में बि असां 2.5 कलाक जो प्रोग्राम कयो आहे, 2.5 कलाक जी रिकॉर्डिंग आहे, पर उन 2.5 कलाक दौरान असां टेंट जी ओड़ वठी छांव में बि जेके माण्हू जेके टेंट में वेठल हुआ उहे ॿाहिरि वेठल हुआ, टेंट में अंदरि हिकिड़ो माण्हू बि रहियल कोन हो। उहे न ॾींहं जो रही सघनि पिया, न राति जो। ॾींहं जो उन्हनि खे मखियूं खाई उहे गंदगी सबबु तंग कनि पियूं, राति जो उन्हनि खे मच्छर तंग पिया कनि। पर अफ़सोस एॾा ॾिसण जे बावजूदि बि डिप्टी कमिश्नर सांगड़ पारां कंहिंखे बि हिकु मुहारो कोन ॾिनो वियो। अलाह जा बंदो, उन्हनि खे मुहारो त ॾिनो वञे हा। हीअ डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया असांजी छा पई करे त उन कंहिंखे बि हिकिड़ो मुहारो बि कोन ॾिनो वियो। पोइ जॾहिं शाम जे टाइम ते 4 साढे 4 बजे जे क़रीब कुझु घड़ियुनि जे लाइ असां लाइव पंहिंजे चैनल ते जॾहिं हलाईसीं त माण्हुनि खे ख़बर पई त हिते मुहारे जी कंप्लेन थिए पई, हिते फलाणी शिकायत थिए पई। त राति जो 12 बजे उथारण आया 1-2 औरतुनि नियाणियुनि खे, थी मुहारो वठो, निंड मां उथारे उन्हनि जी सोशल मीडिया जे लाइ वाह पंहिंजी वाखाण करण जे लाइ पंहिंजी वीडियो क्लिप ठाहे रवाना थी विया। चौकीदार मना कई त बाबा निंड मां न उथारियो, न सुता पिया आहिनि, ॿार आहिनि, को ज़ाल मुड़ुसा, को कीअं आहिनि, को नियाणियूं कहिड़े हालत में आहिनि। वरी बि ॿोॾ मुतासिर पंहिंजे घरनि मां बेघर आहिनि, इज़त वारा आहिनि, एतिरा वयल कोन हूंदो आहे जेको उन्हनि जी नियाणियुनि में वञी तव्हांजो माण्हू बदमाशी करे, गुंडागर्दी करे। मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठो पिए, मूं पंहिंजे कननि सां ॿुधो पिए। उहे शयूं रिकॉर्ड कयल असां हलाइणु मुनासिबु कोन था सम्झूं। उहे मूं रिकॉर्ड कयूं उन शयूं हुते, त उन्हनि जे ॻाल्हाइण जा मूं अंदाज़ मूं हुते रिकॉर्ड कया आहिनि। छा इहो मुनासिबु लॻे थो त चवे त हिते जो फोकल पर्सन मां आहियां ऐं हीअ टेंट सिटी बस्ती मूं लॻराई आहे? पारस साहिबु अव्हां लॻराई हूंदी, असांखे ख़बर नथी पए फोकल पर्सन सांगड़ में घणा आहिनि। असांजी नज़र में, कानून जी नज़र में फोकल पर्सन असांजे लाइ मोहतरम पारस देरा साहिबु तव्हां आहियो। MNA नवीद देरा साहिबु, तव्हांखे बि मां अपील कंदुसि, ख़ुदारा तव्हां पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सभिनी माण्हुनि खे ॾियो, भले उन्हनि खे ॾियो, उन्हनि ॿोॾ मुतासिरनि खे तव्हां ॾियो, तव्हांजा पार्टी जा माण्हू आहिनि, असां तव्हांखे मना कोन था कयूं। पर जॾहिं फ्लड में माण्हू ईंदो आहे, फ्लड इहो कोन थो ॾिसे हीअ मुस्लमान आहे, हीअ ग़ैर मुस्लिम आहे, हीअ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे, हीअ शहीद भुट्टे पार्टी जो आहे, हीअ JUI जो आहे, हीअ फंक्शन ली जो आहे, हीअ हुर जमायत जा आहिनि। न, ॿोॾ मुतासिर सभनि, तव्हांखे सभिनी जे लाइ इमदाद मिली आहे। तव्हांजो कमु आहे मुनसिफ़ाना तरीक़े सां विरासत कयो, अहिड़ी विरासत करे वञो तारीख़ में गवाह रहे, तारीख़ रिकॉर्ड रहे त
पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA MPA विरासत अहिड़ी करे विया त ख़ुदा जो कसम आहे विरासत कजे त ईअं कजे। हीअ तकलीफ़ूं इहे परेशानियूं इहे ईंदियूं रहंदियूं आहिनि। जेके जहिड़ा अमाल करे छॾे वेंदा उहे तारीख़ जो हिसो बणिजी वञनि था। अवां हिन वक़्त ताईं अवां जी इंतिज़ामिया ज़िले इंतिज़ामिया मुनसिफ़ाना तरीक़े सां किथे बि जेका असां चऊं त सैलाब ज़दगान बोड मुतासिरीन में अगरि सामान जी तव्हां विरासत मुनसिफ़ाना तरीक़े सां किथे ठही हुजे असांखे नज़र कोन थो अचे। सभु सामान जेको आहे ॿेरानी ॾे वञे पियो। छो अदी शाज़िया खां पुछुसि अदी शाज़िया तव्हां खिपरे जी MNA आहियो, जाम नवाज़ अली जी बि MNA पर नवी ॾेर साहब सांगड़ जो MNA बि आहे, पर तव्हां इंसानियत जे नाते तव्हां सांगड़ जी आवाम जी बि ख़िदमत करे सघो था। सांगड़ बोड मुतासिर बि कंहिं जान इहे तव्हां MNA जॾहिं मथे हुकुमरानी जी मिनिस्ट्री जॾहिं अव्हांखे मिले थी पोइ तव्हांखे उहा मिनिस्ट्री पूरे पाकिस्तान ले वफ़ाक़ी लेवल ते आहे त पूरे डिपार्टमेंट जी जेका आहे तव्हांजी नुमाइंदगी तव्हांजी ज़िमे ते अचे थी, तव्हांजे कुलनि ते उन्हनि जो भार आवाम जो अचे थो। ख़ुदा रा उन्हनि जी सहार लहो। ऐं अॼु जो इहो स्पेशल जेको पैगाम ऐं कंहिं पार्टी बेस ते कंहिंखे तनक़ीद जो निशानो करणु कोन आयो आहे। बिलख़ुसूस ख़ासि करे हिकु त अव्हांखे ॿुधाइण त पंहिंजी शाहीन सिंध TV न्यूज़ जेका बरसाति ऐं फ्लड जे करे असांजी ऑफ़िस जो खोड़ सारो नुक़सानु थियो, ऑफिशियली बि मुंहिंजो टेक्निकल जेको सामान आहे मुंहिंजो उहो बि काफ़ी ख़राबु थियो। अलाह जी महिरबानी सां अॼु असां उन्हनि जो आगाज़ कयो आहे, पर इन सां गॾोगॾु इन ख़ासि जेको पैगाम जेको आहे इंसानियत जे नाते डॉक्टर इमरानुल हसन ख़वाजा डिप्टी कमिश्नर सांगड़ जेके हिन वक़्तु नाज़ुक हालत में आहिनि, उनजी तबियत सही न आहे, उनजी दुआ जे लाइ ॾिसो इंसान आहे, मां अर्ज़ु करे वियुसि इंसान आहियूं, ग़लतियूं असां इंसाननि खां थींदियूं आहिनि, कोताहियूं इंसाननि खां थींदियूं आहिनि, फ़रिश्तनि खां कोन थींदियूं आहिनि। अलाह ज़मीन ते लही अची कोन चवंदो त इंसान ही ग़रीब अथई, ही जेको आहे सो ॾाढो अथई, ही मज़लूम अथई। इंसान खे अखि अलाह ॾिसण वारी ॾिनी आहे त मुंहिंजे साम्हूं केरु हक़दार आहे, केरु मज़लूम आहे, केरु ग़रीब आहे। बाक़ी भोतार ऐं तव्हांजा जेके पंहिंजा छाड़ता ऐं पंहिंजा जेके मनपसंदि माण्हू अचनि पिया, ॾिसो नतीजो छा निकिरे थो। उहे माल खणी स्टॉक कनि पिया। तव्हांजी पार्टी जे माण्हुनि खे बि आउं चवंदुसि, तव्हांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे खोड़ सारनि माण्हुनि एहतजाज कयो आहे। जंहिं ॾींहुं पारस ॾेरो साहिबु सांगड़ में बि आयो, उन ॾींहुं बि काफ़ी औरतूं, काफ़ी तव्हांजा लाशारी बिरादरी जा माण्हू बि हुआ, उहे बि तव्हां ॾिसो रिकॉर्ड पियो आहे शाहीन सिंध TV न्यूज़ चैनल ते। उन्हनि बि चयो पिए त नवी ॾेरा साहिबु असांखे इमदादी सामान जेको बोड मुतासिर लाइ आयो आहे असांखे कोन थो मिले। उन्हनि सां सभु माण्हू गॾु हुआ। असां वरी अव्हांखे अपील कंदासीं हिकु दफ़ा त डॉक्टर इमरानुल हसन ख़वाजा जी सिहतयाबी लाइ दुआ कयो त मालिक करीम पंहिंजे महबूब पाक जे सदके, पंजतन पाक आला रसूल जे सदके उनखे सिहत ऐं तंदुरुस्ती अता करे। मुंहिंजी डॉक्टर साहिबु इमरानुल हसन ख़वाजा साहिब सां मुंहिंजी का मुलाक़ात कान हूंदी, हुन शायदि सुञाणंदो हुजे त मुंहिंजी कंहिं वीडियो, कंहिं न्यूज़ चैनल, कंहिं प्रोग्राम जे हवाले सां मूंखे सुञाणंदो हुजे, पर स्पेशली वेही कॾहिं मां वेही चांहि पी या पंहिंजो को प्रोग्राम वग़ैरह मूं ते कोन कयो हूंदो। पर असांजे डिस्ट्रिक्ट में असांजो ऑफिसर आहे, असांजो हेड आहे, असांखे ख़बर पई त उनजी तबियत ख़राबु हुई, त बारिश जे दौरान जीअं उन कमु कया पिए, भली ख़बरूं बि हुयूं त भलियूं ॾींदा हुआसीं, अगरि उन्हनि जे लाइ तंज़ वारियूं ख़बरूं हुयूं त पाण बर्दाश्त कंदो, ॾिसंदो हो। ॿाहिरि जेके पाणी जी निकाली जी बाबति बि जेके इशू हूंदा उन्हनि ते पाण बि कमु कंदो, हौसले सां, ज़रूरतमंदी सां ऐं साफ़िन जूं ॻाल्हियूं ॿुधण जी उन में सलाहियत बि आहे, बर्दाश्त करण जी बि उन में मादो बि आहे। सो इन करे असां सहाफ़िन जो बि गॾोगॾु दोस्तनि खे बि यादि कंदुसि त इहा रिक्वेस्ट कंदुसि हुन जे लाइ स्पेशली दुआ कनि। ऐं एज़ ए ऑनर शाहीन सिंध न्यूज़ जे चीफ एडिटर्स जे हवाले सां मां पंहिंजी पूरी टीम सथ जेका मुंहिंजी आहे, असांखे इंतिहाई जेके आहिनि से बारगाह इलाही में असां दुआ कयूं था। असांखे ॾुख बि आहे, परेशानी सां गॾोगॾु, छो त उनजा ॿार घर बचा सभु हिन वक़्तु परेशानी जे आलम में आहिनि। जंहिंजे घर जो वॾो को बि बीमार थिए थो, कंहिं तकलीफ़ मुसीबत में बि आहे, त यकीनन ॿार बचा न्याणियूं सभु परेशान हूंदियूं। अॼु हिन वक़्तु अव्हां ताईं इहो पैगाम ॾियण जो मक़सदु बि इहो आहे। ऐं जेको चार्ज वठे अचे वेहे हिते करे त ख़ुदारा इंसानियत जी क़दुरु कयो, न कि कंहिं पार्टी बिना ते। वरी चवंसि इंसानियत जी ख़िदमत कयो। हीउ इंसान हिन वक़्तु सांगड़ में इलाही सफ़ेद पोश आहिनि, उन्हनि जी का दाद रसी कान थिए पई।
जिन्हनि जो सभु कुझु तबाह थी वियो, जेकॾहिं कुझु उन्हनि वटि आहे त कमाइण जो ज़रियो कोन्हे, उन्हनि सफ़ेद पोश वीचारा ज़बान ते कोन चई सघनि था, पर असांजे पॉलिटिकल माण्हुनि खे इन तरफ़ उन्हनि जो ध्यानु ई कोन थो वञे, उन्हनि खे इन तरफ़ उन्हनि जी तवजो न आहे, उन्हनि जो ज़हन शायदि कम ई कोन थो करे, या मनपसंदि जेके उन्हनि जा छाड़त ई कोन था छॾनि, या उहे ॿुधाइणु कोन था चाहिनि त इलाही माण्हू जेके वीचारा सफ़ेद पोश आहिनि उन्हनि ताईं कोई क़िस्म जो राशन आहे या इमदादी सामान आहे उहो कोन थो मिले। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, हिन वक़्तु असांजो सांगड़ शहर जेको सुकून जी हालति में अगरि असां वेठा आहियूं, ई आला हज़रत पीर साहिब पागार जी महिरबानी सां उन्हनि जी हुर जमायत आहे जेका हुन बंद ते मौजूदु आहे, जेका नारा वैली ड्रेन बंदि जेको आहे उनजी उहे निगरानी करे रहिया आहिनि। ऐं असां आला हज़रत पीर साहिब पागारा ऐं हुनजी हुर जमायत जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं त अॼु घटि में घटि सांगड़ सिटी जी आवाम जेका आहे पंहिंजे ॿचड़नि में, पंहिंजे घरनि में, पंहिंजे ॿारनि में महफ़ूज़ आहिनि। ऐं इतां खां समाजी तंज़ीमूं जेके आहिनि इतां हर शइ ख़रीद करे ठाहे राशन ऐं खाधे पीते जो सामान उन्हनि ताईं पहुचाइनि पियूं। ऐं आउं हिन फॉरम ते अॼु पाक नेवी, पाक आर्मी जो बि असां शुक्रगुज़ार आहियूं। पाकिस्तान जी पाक नेवी हिन वक़्तु बिला तफ़रीक़ उन वटि जेका बि इमदाद आयल आहे उहा मुख़्तलिफ़ चकनि में, ॻोठनि में, शहरनि में, उहे इलाइक़नि में वञी उन्हनि ॿोॾि मुतासिरीन जी मदद करे रहिया आहिनि। ऐं आउं मुख़ैर हज़रातनि खे वरी बि अपील कंदुसि त ॿोॾि मुतासिरीन जी वधि खां वधि सार लहो। अॼु इहे ॾुखी मुसीबतूं तकलीफ़ुनि में आहिनि, इहे तकलीफ़ुनि जूं घड़ियूं गुज़री वेंदियूं, वरी सुखनि जा ॾींहं ईंदा, पर जेको अमल करे वेंदो इहो इन्हनि खे ज़रूरु यादि रहंदो। अॼु के प्रोग्राम सां गॾु GR सलमान खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।